नाज़रीन प्रोग्राम सिंध समाचार में अवां खे भलीकार चवंदासीं। सब खां पहिरीं अवां खे अपडेट कयूं त गौसपुर वेझो 36 ॾींहं अॻु अगवा थी वियल ॻोठ दड़ी सुंदराणी जा ॿ रहिवासी सफदर नसीराणी ऐं अकरम नसीराणी मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बासियाब कराया विया आहिनि। ॿिन्ही मौक़िफ़नि सफदर ऐं अकरम नसीराणी खे गढ़ी लाड़े वारे इलाइक़े मां अणॼातल हथियार बंदनि पारां अगवा कयो वियो हो। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। कंदकोट मां लाइन ते मौजूदु आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर इमरान खोसो। जी इमरान, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल, कंदकोट वेझो दड़ी सुंदराणी जा रहवासी जेके 1 महीनो अॻु अगवा थी विया नौजवान सफदर नसीराणी अकरम नसीराणी बाज़ियाबती घर पहुची विया आहिनि। मुगविन जी बाज़ियाबी जी ख़बर घर में पवण शर्त ई घर भातियुनि में ख़ुशी जी लहर छाइंजी वई आहे। जॾहिं त ज़रियनि खां मालूम थियो आहे त ॿिन्ही नौजवाननि जी बाज़ियाबी राजूणी कोशिशुनि सां थी आहे ऐं पिणु इलाइक़े में चौबोल आहिनि त ॿिन्ही नौजवाननि जी जेकी बाज़ियाबी आहे उहा भुंग थी आहे। मुगविन जी जेकी बाज़ियाबी आहे होॾां पुलिस बि दावा कई आहे त ॿिन्ही मुगविन खे गढ़ी तेगो जे सरफराज़ मोरी वटि बाज़ियाब कराए वरितो आहे ऐं अहिड़ो जेको मौक़िफ़ आहे एसएसपी पिणु अहिड़ो मौक़िफ़ ॾिनो आहे त ज़िले जी पुलिस ॿिन्ही मुगविन खे बाहिफ़ाज़त तरीक़े सां बाज़ियाब करे वरितो आहे। एसएसपी जो वधीक चवणु हो त ॿिन्ही मुगविन खे जेकी मौजूदगी जी इतला मिलियो त ॾुआरी हिक हंधि ॿिए हंधि ते मुगविन खे जेको आहे त मुंतक़िल करनि पिया त पुलिस उते ऑपरेशन कयो ऐं जेके ॾुआरिन ऐं पुलिस विच में फायरिंग जी ॾे वठि थी त पोइ जेके ॾुआरी आहे उहे फरार थी विया। ॿई ॿिन्ही मुगविन खे पुलिस बाहिफ़ाज़त पंहिंजे तहवील में वठी उन्हनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस जे अहिड़े मौक़िफ़ खे वारसनि बि रद्द करे छॾियो आहे। वारसनि जो चवणु हो त मुसलसिल पुलिस सां राब्ते में हुआसीं, पुलिस असांजी का बि मदद न कई ऐं जेकी कोशिशूं हुयूं राजूणी तरीक़े सां ई ॿिन्ही मुगविन जी बाज़ियाबी अमल में आई आहे। महिरबानी इमरान खोसो तफ़सील ॾियण जे लाइ। गौसपुर वेझो 36 ॾींहं अॻु अगवा थी वियल ॻोठ दड़ी सुंदराणी जा ॿ रहिवासी सफदर नसीराणी ऐं अकरम नसीराणी मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बासियाब थी विया आहिनि। नासिन सांगड़ में शाहन आबाद वासी डीएसपी अता मोहम्मद निज़ामानी के पुट तालीम खाते के मुलाजिम कामरान निज़ामानी नामालूम हथियार बंदन हथा फायरिंग में शदीद ज़ख्मी थी पियो, जैसे हैदराबाद मुंतकिल किया वियो है। सांगड़ में अपडेट्स मालूम कंदासीं। अस सां लाइन ते मौजूद है मीर हसन मरी। जी मीर हसन, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी सांगड़ शहर जे पाड़ो है शाहन आबाद, उते जो आहे सो पंहिंजे घर के ॿाहिरि बीठो तइलीम खाते जो मुलाज़िम है, डीएसपी जो फर्ज़ंद है, उनके अणॼातल हथियारबंद जो गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे जेको आहे सो तिबी इमदाद जे लाइ सिविल अस्पताल आंदो वियो, जितां जेको आहे वधीक उनखे इलाज लाइ हैदराबाद ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। बड़ी मेहरबानी मीर हसन तफ़सील ॾियण जे लाइ। नासिन सांगड़ में अवां खे अपडेट कयोसीं, जिते डीएसपी अता मोहम्मद निज़ामानी के पुट तालीम खाते के मुलाजिम कामरान निज़ामानी नामालूम हथियार बंदन हथा फायरिंग में ज़ख़्मी थी पियो। किंजर ते पिकनिक लाइ आयल कराची वासियुनि सां ख़ौफ़नाक हादसो पेश आयो। हिक ई ख़ानदान जा 13 भाती ॿुॾी विया, जिन मां 10 ॼणनि जा लाश हथकिया विया, जॾहिं त 2 ॼणनि खे बचायो वियो ऐं 1 ॼणे जी अञा ॻोल्हा जारी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं इस्माइल मेमन खां। इस्माइल, छा तफ़सील आहिनि? जी किंजर ॾंडे में इंतहाई दिलखे ॾारींदड़ ॿेड़ी ऊंधी थियण सबबु साम्हूं पेश आयो आहे ऐं किंजर ॾंड में ॿेड़ी ऊंधे थियण नतीजे में कराची महमूदाबाद इलाइक़े जा 13 ॼणा हिक ई घर जा भाती हुआ, जेके समूरा जेके हुआ जिनमें 11 औरतूं ऐं 2 ॿारड़ा शामिल हुआ, जेके नूरी जी मज़ार खां ज़ियारत करे वापसि काठ जी ॿेड़ी में सवार थी मोटी अची रहिया हुआ त ज़्यादा वज़न हुजण जे करे ऐं किंजर जी तेज़ छोलियुनि सबबु काठ जी ॿेड़ी जेका वज़न बर्दाश्त न कंदे कटी ऊंधी थी पई ऐं ऊंधी थियण जे नतीजे में जेको आहे सो फौरी तौर ते जेको आहे सो उन महिल तक़रीबन जेको आहे सो 13 जेके मां सुवार जेके हुआ जंहिंमें 11 औरतूं ऐं 2 ॿार जेके शामिल हुया से ॿुॾी विया ऐं उन नतीजे में जेको आहे 10 ॼणनि खे जेको आहे सो बाद में 3 ॼणनि खे औरतुनि खे कढियो वियो। बड़ी मेहरबानी इस्माइल मेमन। अवां अपडेट कयो। नासिन किंजर ते पिकनिक लाइ आयल कराची वासियुनि सां ख़ौफ़नाक हादसो पेश आयो। काज़ी अहमद में पुलिस जे मुबैना तशद्दुद में फौत थी वियल जवाबदार मुख्तियार सरदारी जे वारसनि पारां लाश रखी धरणो हंयो पियो। धरणे सबबु केतिराई कलाक ट्रैफिक मुअतल थी वई, जॾहिं त एसएसपी नवाबशाह जे नोटिस वठण बाद एसएचओ समेत 4 एहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। काज़ी अहमद मां असां सां लाइन ते मौजूदु आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर अलाह रखियो सियाल। जी अलाह रखियो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, काज़ी अहमद जो बाईपास है जो सखर का कराची ॾांहुं वेंदड़ जो रोड है वो मुसलसल जो सो वारस जेके मक़तूल जा लाश रखे क़ौमी शाहराह ब्लॉक कयो वियो है।
गुज़िरियल जेको हे 1.5 कलाक खां क़ौमी शाहराह बंदि हुजण जे करे ॿिन्ही तरफ़नि खां जेके सवनि जे तइदाद में मुसाफ़िर गाॾियूं जेके आहिनि उन्हनि जूं कतारूं लॻल आहिनि। धाणे वारे हंधि पहुतल पुलिस जेको नओं SHO मक़सूद रज़ा जेको मंगराहार उहो धाणे वारे हंधि पहुतो थोरी देरि अॻु, पर मुज़ाहिरीन सां सम्झो ॻाल्हियूं जेके आहिनि उहे धरणे ख़तमु करण वारियूं नाकाम थी वियूं आहिनि, जंहिं करे धरणो जेको आहे उहो बदस्तूर जारी आहे। पुलिस जो जेको मौक़िफ़ हो त जेके मक़तूल जा जेके वारिस आहिनि उहो धरणो ख़तमु करे थाणे ते हलनि त उन्हनि जी जीअं FIR दाख़िल कई वञे, पर जेके मक़तूल जा वारिस आहिनि उनजो इहो चवणु आहे त असांजी FIR जेका धरणे वारे हंधि ते दाख़िल कई वञे, पुलिस एहलकार जो जेको मोतली जेका आहे उहा असांखे क़बूल कोन्हे, पर उन्हनि जे ख़िलाफ़ जेके मुलवस जेके काज़ी अहमद थाणे जो जेको अॻूणो SHO आहे हुसैन अली खल दाऊद रिंद जेको लाखाट पुलिस थाणे जो SHO आहे उन समेत जेका ॿिया एहलकार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेका फौरी तौर ते क़त्ल जी FIR दाख़िल करे ऐं उन्हनि खे लाखब कयो वञे, गिरफ़्तार कयो वञे, पोइ असीं धरणो ख़तमु कंदासीं। जॾहिं त धरणे सबबि जेके आहिनि ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफ़िक बीठल आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त धरणे दौरान थोरी देरि अॻु सूबाई वज़ीर जेको प्रोटोकॉल पुलिस जे प्रोटोकॉल में पहुतो हुयो, पर मुज़ाहिरीन जेके मचिरियल हुया उन्हनि खे ॾिसी पुलिस जेका वापसि जेको उहो सखर तरफ़ रवानो थी आहे। धरणो जेको आहे उहो हिन महिल ताईं बदस्तूर जारी आहे। त मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जेसीं ताईं FIR दाख़िल न थींदी SHO जे ख़िलाफ़ ओसीं ताईं धरणो भले ॿ ॾींहं जारी रहे, धरणो जारी रहंदो। मेहरबानी अल्लाह रखियो सियाल। तफ़सील ॾियण जे लाइ नाज़िन काज़ी अहमद मां अव्हांखे ख़बर ॾिनीसीं, जिते पुलिस जे मुबैना तशद्दुद में फौत थी वियल जवाबदार मुख़्तियार सरतारी जे वारसनि पारां एहतजाज कयो पियो वञे। नाज़िन सामारो वेझो घरेलू अणबण तां नारी ज़हरीली दवा पी छॾी, जंहिंखे ॻणिती जोगी हालत में इस्पताल दाख़िल कयो वियो। सामारो मां अव्हांखे अपडेट कयो पिया, जिते घरेलू अणबण तां नारी ज़हरीली दवा पी छॾी, जंहिंखे ॻणिती जोगी हालत में इस्पताल दाख़िल करायो वियो आहे। जयपाल माली खां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जी जयपाल, छा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी सामारो यूसी पदरे फार्म जे ॻोठ शोरा फार्म जी रहवासण 35 साल 5 ॿारनि जी माउ राणी ज़ाल सोमजी कोली घरेलू अणबण सबबि ज़हरीली जीतमात दवा पी छॾी, जंहिंखे वारसनि ॻणिती जोगी हालत में तालका सामारो अस्पताल दाख़िल करायो। जिते मुड़ुसु सोमजी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ खे ॿुधायो त नारी पंहिंजे ॿारनि सां कावड़ जी ज़हरीली दवा पीती। असां ॿ ॾींहं ते कमकार लाइ विया हुआसीं, जॾहिं त घर अची पहुतासीं त असांखे ख़बर पई त नारी ज़हरीली जीतमात दवा पी बेहोशी जी हालत में फैले, जंहिंखे असां तालका अस्पताल सामारो खणी आया आहियूं। वॾी महिरबानी जयपाल माली। तफ़सील ॾियण जे लाइ नाज़िन सामारो मां अव्हांखे अपडेट कयोसीं। घरेलू अणबण तां नारी ज़हरीली दवा पी छॾी, जंहिंखे ॻणिती जोगी हालत में इस्पताल दाख़िल कयो वियो। हैदराबाद में खोखर पाड़े जे दुकानदारनि पारां बिजली जो सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। दुकानदारनि रोड ते टायर साड़े गोल्ड बिल्डिंग वारो रोड बंदि करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां इम्तियाज़ को लाइन ते आहे। जी इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि? शायद हैदराबाद जे गादी खाते वारो इलाइक़ो आहे खोखर पाड़ो, उते बिजली जी बंदिश ख़िलाफ़ उते जा जेके दुकानदार आहिनि रहवासी आहिनि उहे रस्तनि ते निकिता आहिनि। उन्हनि गोल्ड बिल्डिंग वारो रोड मुख्य जेको रोड आहे उते टायर साड़े रोड बंदि करे छॾियो आहे। रोड ते एहतजाज खां पोइ केतिरा ई कलाक ॿिन्ही पासनि खां उते गाॾियुनि जूं कतारूं लॻियूं हुयूं। दुकानदारनि जो चवणु आहे त उन्हनि जे इलाइक़े में 14 ॾींहंनि खां बिजली जो सड़ियल ट्रांसफार्मर जेको आहे उहो तब्दील नथो कयो वञे। 14 ॾींहं पहिरीं इहो बिजली जो ट्रांसफार्मर सड़ियो हो। लाॻापियल सब डिवीज़न ऐं इस्को जे अमले वटि उन्हनि ॾायो, शिकायतूं उनखे ॾिनियूं बार पर उन बावजूद बि उन्हनि जो तदारक को करण लाइ तयारु न आहे। उन करे उन्हनि जे इलाइक़े में बिजली न आहे। बिजली न हुअण सबबि उन्हनि जे 14 ॾींहंनि खां जेको हुते कारोबार आहे उहो ठप बणियल आहे, छाकाणि त हिते खोखर मोले वारे इलाइक़े में जेके शोरूम्स आहिनि मोटरसाइकिलनि जा उन्हनि जो वॾो कारोबार थिए थो। उते सॼो ॾींहुं उन्हनि खे बिजली जी घुर्ज हुजे थी, पर छाकाणि त 14 ॾींहंनि खां उन इलाइक़े में बिजली न आहे, इन करे उन्हनि जो कारोबार जेको आहे डावांडूल आहे। गॾोगॾु उते जा जेके रहवासी आहिनि खोखर पाड़े जा उन्हनि जो चवणु आहे त 14 ॾींहंनि खां उन्हनि जे इलाइक़े में बिजली न आहे, उन करे उते पीअण जे पाणी जो सख़्तु बहिरान पैदा थियो आहे। शदीद गर्मी आहे हैदराबाद में हिन वक़्तु, उन करे जेके मासूम ॿार आहिनि जेके ज़ईफ़ुल उमिरि जा माण्हू आहिनि उहे बि सख़्तु परेशान आहिनि। हिते पुलिस पहुती आहे, उन्हनि सां उन्हनि जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, उन्हनि खां ख़ातिरी कराई आहे एस्को वारनि तूं सुभाणे ताईं उन्हनि जी बिजली जो ट्रांसफार्मर बहाल करे छॾींदा। उनखां पोइ दुकानदारनि पंहिंजो वॾी महिरबानी इम्तियाज़ खोसो। तफ़सील ॾियण जे लाइ हैदराबाद मां अव्हांखे अपडेट कयोसीं, जिते खोखर पाड़े में दुकानदारनि पारां बिजली जो सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। गुडू बेरा चेकपोस्ट ते कस्टम पुलिस तरफ़ां कार्रवाई करे लखें रुपयनि जे मालियत जो नॉन कस्टम पेड सामान हथ करे वरितो। कस्टम्स पुलिस कोयटा खां सादिकाबाद वेंदड़ कोच ते छापो हयो हो। मोहम्मद अली कलवड़ खां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जी मोहम्मद अली, छा तफ़सील आहिनि?
जी बिल्कुल, गुड्डू चेक पोस्ट ते कस्टम पुलिस पारां जेको आहे कार्रवाई कई वई, जेके कोच मथां कार्रवाई कई वई। कार्रवाई दौरान जेको आहे त लखनि रुपयनि जा सिगरेट, छालिया ऐं टायर जेके आहिनि ऐं ॿियो केतिरो ई क़ीमती सामान जेको आहे उहो कार्रवाई दौरान जेको आहे हथु कयो वियो आहे ऐं ॿिनि माण्हुनि खे जेको आहे त गिरफ़्तार कयो वियो आहे। उन सिलसिले में कस्टम पुलिस जो इहो ई चवणु आहे त जेकी कोच आहे कोयटा खां पंजाब जे शहर सादकाबाद जेको आहे त अहिड़े क़िस्म जो सामान खणी करे, उहा नॉन कस्टम पेड सामान खणी करे जेको आहे त वञी रही। असां खुफ़िया इतलात जेको आहे त अहिड़े क़िस्म जी कार्रवाई कई आहे। वॾी महिरबानी मोहम्मद अली कलवड़ गुड्डू मां अवां अपडेट कयो जिते कस्टम्स पुलिस तरफ़ां कार्रवाई कई वई। नासिन अवां खे अपडेट कंदासीं त मांझन तालके मां अरबें रुपयनि जी गैस निकिरण बावजूद ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं न ॾियण ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं, शौकत मेमण लाइन ते मौजूदु आहे। जी शौकत, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, शायद मांझन तालके मां अरबें रुपयनि जी गैस निकिरण बावजूद बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ मक़ामी माण्हुनि पारां एहतजाज जो ऐलान कयो आहे। मांझन तालके जे इलाइक़े अलीआबाद ऐं उनड़पुर में गैस जा वॾा ज़ख़िया मिलण ऐं प्रोटेक्शन हलण बावजूद उतां जे मक़ामी माण्हुनि खे गैस ऐं रोज़गार न मिलण ख़िलाफ़ कुदरती वसीला जिदोजहद कमेटी मांझन पारां महरम जे आशूरे खां पोइ हिकु दफ़ो ॿिए एहतजाजी तहरीक जो ऐलान कयो आहे। जिदोजहद कमेटी जेको आहिनि एडवोकेट खुदाबख्श सेबो, सुधीर अहमद रिंद, गुलशेर कोसो, गुलाम सिंध मल्ला, अब्दुल लतीफ़ पंवर, मोहम्मद उमर अबड़ो, मोहम्मद सलेमान भलाई ऐं ॿियनि डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 14 सेप्टेम्बर ते अवामी ताक़त जो मुज़ाहिरो कंदे डीसी ऑफिस अॻियां धरणो हणण जो ऐलान कंदे चयो आहे त अवामी एहतजाज खां पोइ गैस कंपनियुनि ऐं ज़िले इंतज़ामिया पारां कयल वाइदा वफ़ा न थिया आहिनि। उनखे हाणे वॾी महिरबानी शौकत मेमण तफ़सील ॾियण जे लाइ। मांझन तालके मां अरबें रुपयनि जी गैस निकिरण बावजूद ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं न ॾियण ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। नाज़रीन, सिंध समाचार मां फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।